जन्नतल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं। असां सिंध नंगर जे चैनल सां हाज़िर थी सिंधु दरिया ते बचा बंद ते पहुता आहियूं। सिंधु दरिया जा इर्द गिर्द जा कुछ हिस्सा। जन्नतल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं। सिंधु दरिया ऐं असां तव्हां सां सिंध नंगर चैनल सां गॾु तव्हांजो ख़ादिम साईं मोहम्मद ख़ान बचू। सिंधु दरिया असां सिंधु दरिया ते मौजूद आहियूं ऐं आउं तव्हां सां सिंध नंगर जो साईं मोहम्मद ख़ान हाज़िर आहियां। महिराण जूं मस्तियूं मौजूं सिंध नंगर ऐं सिंधु दरिया। जन्नतल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं। असां सिंधु दरिया ते मौजूद आहियूं। तव्हांखे हिते जा कुझु हिस्सा ॾेखारियूं पिया। सैयद अमजद अली शाह लखियारी साहब ख़ैबर जो मोहतर साईं ख़ैबर जो मोतबर ऐं मौजूद सैयद अमजद अली शाह लखियारी साहब ऐं ॿियो हिकिड़ो असांजो दोस्त आहे पर हींअर हालत में बुरी आहे। असां यार तव्हांखे नथा ॾेखारियूं। सिंधु दरिया जा किनारा ऐं शाम जो पहर शाम जो हिस्सो ऐं असां सिंधु दरिया ते मौजूद आहियूं जिते सिंध जा मशहूरु नाखा जेके मछलीअ जा माहिर ऐं जरा आहिनि हिन जा रछ ऐं हिननि जा सामान असां उते पहुता आहियूं जे तव्हांखे ॾेखारियूं पिया। ही मलाह मेयार मलाहन खे वेठो उभो आछे अछ मेयार मलाहन खे वेठो उभो आछे अछ आऊं तो हली हणा हथड़ा आवी हली हणो रछ मन कुंड कुर्छ मुंहिंजा हुन सलामत सिबरी। सिंधु दरिया ते मौजूद आहियूं असां। सिंध जा पौरा ऐं सिंधु दरिया जा बेहतरीन कलाकार मलाह बिरादरी जा ऐं माण्हुनि जेके बाक़ाइदे कर कढी दरिया सां सीनो सीने में मिलाए ऐं मच्छीअ जो कमु कनि था ऐं दरिया ते राति ॾींहुं हलनि था ऐं मच्छीअ जो कमु कनि पिया। तव्हांखे असां कुझु हिस्सा ॾेखारियूं पिया। हिन जा रछ लॻल आहिनि साम्हूं। सिंधु दरिया शाम जो टाइम ऐं सिंधु दरिया जा मंज़र ये असां तव्हांखे ॾेखारियूं।